नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त जोही वेझो हाजी खान बॉयज़ स्कूल में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां पीअण जे पाणी जी खोट ऐं बिजली जी बंदिश ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एसएमसी चेयरमैन जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनानी मुताबिक़ जोही वेझो हाजी खान बॉयज़ स्कूल में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां पीअण जे पाणी जी खोट ऐं बिजली जी बंदिश ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एसएमसी चेयरमैन जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। स्कूली शागिर्दनि एसएमसी चेयरमैन अहमद खान लगारी, उस्ताद गुलज़ार लगारी, सगीर लगारी, मोहम्मद उस्मान ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाज कंदे दाहियो आहे त स्कूल में हिकु हफ़्ते खां पीअण जे पाणी जी शदीद खोट आहे, जंहिं करे समें शागिर्द परेशान आहिनि। हिननि चयो त हाई स्कूल हाजी खान खे जॾहिं खां समाजी तंज़ीम हैंड्स हवाले कयो वियो आहे तॾहिं खां स्कूली शागिर्दनि खे का बि सहूलियत नाहे ॾिनी वई। यूएसएड जे सहकार सां ठहियल स्कूल इंतिज़ामिया सां लिखत में मुआहिदा कया विया हुआ, जिन में हिकु बि मुआहिदे ते अमल नाहे कयो वियो। हाणे त 6 खां 8 क्लास जा इम्तिहान शुरू थिया आहिनि। सख़्त गर्मी ऐं पीअण जे पाणी जी खोट ऐं बिजली जी बंदिश शागिर्दनि खे मोॻो करे छॾियो आहे। हिननि चिताव ॾिनो त स्कूल में पीअण जे पाणी जी खोट वारो मसइलो हंगामी बुनियादुनि ते हल कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो।